ओम श्री परमात्मने नमः। अध्याय 17। हाणे गीता जो 17 अध्याय आरंभ थो थे। साध संगत जी, भगवान जा अहिड़ा वचन ॿुधी भगत अर्जुन चयो त हे श्री कृष्ण, जेके माण्हू शास्त्रनि जे विधिअ खे त्यागे करे रुगी श्रद्धा सां देवताउनि जो पूजन कंदा आहिनि, तिन जी हालत छा रहंदी आहे? छा सात्विक, राजसिक या तामसिक मंझां कोई हालत रहंदी आहे? भगवान कृष्ण पिछले अध्याय में चयो छा करणो आहे छा न करणो आहे, इन में शास्त्र ही प्रमाण आहे। जेको लिखियल आहे शास्त्रनि में पुराणनि में, उन जे अनुसार असांखे हलणु खपे। त हाणे अर्जुन जी प्रश्नता कनि त जेके माण्हू देवताउनि जी पूजा कनि था, ठीकु आहे, अर्चना कनि था सभु, लेकिन विधि विधान सां नथा कनि। जहिड़ी तरह शास्त्रनि में विधि लिखियल आहे उन ढंग सां नथा कनि त उन्हनि जी पूजा कहिड़ी मञी वेंदी? सात्विक, राजस, तामसी? कहिड़ी पूजा आहे उन्हनि जी? इन सवाल ते अर्जुन जे ईअं पुछण ते श्री कृष्ण भगवान चयो त हे अर्जुन, शास्त्रनि जे विधिअ खां बिना रुगो श्रद्धा सां कयल अहिड़े इंसान जी पूजा सात्विक, राजसी, तामसी टिनि तरहनि जी थी सघंदी आहे, अलॻि अलॻि। उहा पूजा सात्विक भी थी सके, राजसी भी, तामसी भी। कीअं भला? भगवान चवनि था सो तूं ॿुध त हे भारत, हर कंहिं माण्हूअ जी श्रद्धा उन जे अंतःकरण जे हिसाब सां हूंदी आहे। समझो था? हर माण्हूअ जी पूजा उन जे मन जे, चित्त जे, बुद्धीअ जे, अहम जे हिसाब सां हूंदी आहे। जेको माण्हू जहिड़ी श्रद्धा वारो आहे तंहिंजो स्वरूप भी ठीक उहो ई हूंदो आहे। उन्हनि में सात्विक पुरुष त देवताउनि जी पूजा कंदा आहिनि, ऐं राजसी माण्हू यक्षनि, राक्षसनि जी पूजा कंदा आहिनि, ऐं ॿिया जेके तामसी माण्हू आहिनि उहे भूतनि, प्रेतनि जी पूजा कंदा आहिनि। चओ हरे राम। भगवान जी, संतनि जी पूजा करण वारा, प्रभुअ जी, देवताउनि जी पूजा करण वारा सात्विक चया वेंदा आहिनि। राजसी माण्हू यक्ष, राक्षस इन्हनि जी पूजा कंदा आहिनि। तामसी माण्हू भूत, प्रेत, पिशाच इन्हनि जी पूजा कंदा आहिनि। हे अर्जुन, जेको माण्हू शास्त्रनि जे विधिअ खां परे रुगो मन सां घोर तप कंदा आहिनि ऐं वॾाईअ, मोह, कामना ऐं बल जे घमंड सां भरियल आहिनि, जेके शरीर रूप में मौजूद पंच तत्वनि खे ऐं अंतःकरण में वसियल मूं अंतर्यामीअ खे कष्ट ॾींदा आहिनि, तिन अज्ञानी माण्हुनि खे तूं राक्षसी स्वभाव वारो ॼाण। चओ हरे राम। कई माण्हू मनमानो तप कंदा, जाते काई ॻाल्हि चयल बि न आहे, मनमानो तप कंदा। हाणे काथे लिखियल आहे कि तव्हां चप्पल लाहे करे ॿुहारी पायो, काथे लिखियल आहे चप्पल लाहे करे तव्हां पोचो लॻायो ॿाहिरि, जेतिरी देर उस में अप्रैल जे महीने में सेवा कयो, काथे बि न लिखियल आहे। त पोइ न असां चप्पल लाहे करे कंदासीं त श्री कृष्ण चवनि था मूंखे त तकलीफ़ जो था। हा, जाते हुजे भाई, दरबार जे अंदरि न पाइणी आहे चप्पल, सम्झ में थो अचे, भगवान जे साम्हूं, गुरुनि जे साम्हूं न पाइणी आहे, पर ते लाहे रखिजे। पर उस समय तव्हां ॿाहिरि था कमु कयो मैदान में, ऐं उते कई माण्हू ॾिठा आहिनि असां, कई माण्हू कीर्तन करणु वेंदा आहियूं त वीचारा सेवा में वेठा हूंदा आहिनि। हिकिड़े हंधि वियासीं त उहो वठण आया त बिना चप्पल, छॾणु हलनि त बिना चप्पल, ॿाहिरि पूरो। भाई चप्पल त पायो अचे, उन असां ईअं ई कंदा आहियूं सालनि खां। सम्झाइणु कठिन आहे। चओ हरे राम। त जेको लिखियल आहे उन जे अनुसार कजे।
मनमाने करण जी कहिड़ी ज़रूरत है। पुराणे ज़माने में हूंदो भाई चमड़े जी ही चप्पल ठहंदी त ॾाढो विधि विधान हूंदो, ख़बरदार ॿाहिरि लाहे अचो और पेर धोई अचो, हथ न लगायो, चमड़े जी चप्पलियूं हूंदियूं। हाणे त विज्ञान काथे पहुची विया, रबड़ जी चप्पल थी ठहे, रेगजिन जी चप्पल थी ठहे, कहिड़ी कहिड़ी चप्पलियूं थी ठहनि पियूं। हाँ त हाणे कहिड़ो मतिलबु इहे सभु कम करण जो। हरे राम। या कई मनमाना त्योहार था रखनि पिया, और गुरुवार जो उपवास रखंदा आहिनि। गुरुवार जो उपवास त वीरल भगवान जो थींदो आहे। साईं बाबा त कॾहिं उपवास न रखियो गुरुवार ने, और माण्हू साईं बाबा खे टारगेट करे पाण ई बुख रहणु शुरू करे छॾियो, त हिन में छा लाभ मिलंदो। एकादशी रखो जेको श्री कृष्ण भगवान चवनि था, सत्यनारायण रखो। गुरुवार पंहिंजे लेखे उपवास, माण्हू त वेठा ई ठग ठगण जे लाइ किताब छापे छॾियऊं गुरुवार उपवास जा। अरे गुरुवार उपवास तव्हां शुरू कयो, साईं बाबा जो उपवास पहिरियों ॾाढा माण्हू रखंदा, हाणे घटि रखंदा। हरे राम, हे हरे, हरे कृष्ण। लेकिन सात्विक माण्हू भगवान जी अगर पूजा करे तो और विधि विधान चुकजी वई और भक्ति आहे त भगवान कुछ न ॾिसंदा आहिनि। कर्मा बाई भगवान के खिचड़ी थी खाराए, पोचो नथी लगाए, साफ सफाई नथी करे, या नमक डबल बार थी विझी छॾे, 4 बार थी विझी छॾे, और कई बार प्रेम जे करे लूण विझण याद ही नथो अचे, तो भगवान नमक नथा ॾिसनि, साफ सफाई नथा ॾिसनि, उन जो प्रेम था ॾिसनि। जगन्नाथ मंदिर छॾे डुकूं पाए उन जी खिचड़ी खाई था अचनि। त हाणे इहा विधि विधान सां त नाहे, हा न। कर्माबाई विधि विधान कई, या शबरी माता विधि विधान सां भगवान के धोई करे ॿेर साफ करे पूजा करे भोग लगाए करे खाधो न, पहिरियों पाण टेस्ट कंदी, मिठा आहिनि उन वण जा तोड़, वो भगवान के भोग लगाईंदी। खट्टा कीअं खारायां, भगवान के फिका फल कीअं खारायां, त भगवान उन जे भाव ते रीझे कि मूंखे केॾो भाव अथसि, भले चखे थी लेकिन चाहे थी मां मिठा खारायां ॿेर। कर्मा बाई रही नथी सघे, डुकूं पाए थी अचे, ओहो निंड फिटी थी वञेसि, राति जो निंड नथी अचेसि कि श्री कृष्ण खे मूंखे खिचड़ी खाराइणी आहे। सवेल ईंदो उनखे बुख लॻंदी आहे, पोइ भुल में 4 बार नमक विझे या 16 बार विझे या विझे ई कोन, त भगवान कुझु नथा ॾिसनि। चओ हरे राम। हाँ, एक बार तो भगवान शायद एकादशी ते भगवान उनजो भोग लगाए हली, पंडित जी नाराज थिया, ॾिठऊं भगवान जे मुख में चांवर लॻल आहिनि। अरे कंहिं जगन्नाथपुरीअ में चांवर ठाहिया आहिनि एकादशी जे ॾींहुं, ढिंडोरो पीटियो वियो, पतो कयो वियो। पुजारी जी भगवान खे पुछो त प्रभु इहो कहिड़ी ॻाल्हि आहे, तव्हांजो मुख त जूठो लॻल पियो आहे। त भगवान चई हिकिड़ी अम्मा आहे मूंखे प्यार सां भोग लॻाईंदी आहे, कर्मा उन जो नालो आहे। त तॾहिं सभु उन्हनि खे प्रेम जी जानकारी न हुई। पंडित जी चवनि था इहो त कोई विधीअ में पढ़ियो ई न आहे, इहो त वेदनि शास्त्रनि में पढ़ियो ई न आहे, इहो कहिड़ो तरीक़ो आहे। न तव्हांखे भोग लॻाई जिमायई, न तव्हांखे मुंहुं धुआरी, न तांबूल खारायई। हा, उन खां पोइ गुरड़ी कराई वेंदी आहे, पाणी पीआरियो वेंदो आहे, पान खारायो वेंदो आहे। न जो तव्हांखे खिचड़ी खाराई तव्हां प्रेम सां खाई आयो, त श्री कृष्ण भगवान जी मूर्तिअ में आवाज़ आई, पंडित जी मुंहिंजी प्रेम भक्ति जा कई तरीक़ा थींदा आहिनि, तव्हांजो तरीक़ो बि सही आहे पर ॿिया बि कई तरीक़ा आहिनि मूंखे पाइण जा। इहो मुंहिंजे प्रेम भक्ति जो तरीक़ो आहे। हरे राम। केरु सम्झी सघंदो भाई। इन करे जेतिरो थी सघे असांजो हृदय सचो हुजे, श्रद्धा सची हुजे, सिक सची हुजे, असां करणु चाहियूं वेदनि शास्त्रनि पुराणनि जे तरीक़े सां, पोइ भुल चुक बि थी वञे त भगवान ध्यानु न ॾींदा। हरे राम। इन करे भगवान चवनि था त मनमाने ढंग सां न कयो भाई। हाँ, काथे पंहिंजे लेखे बलियूं था ॾियनि हिंदू थी करे देवी माता जे साम्हूं। देवी माता कॾहिं चयो तव्हां मूंखे बली जो, जानवर खे कटियो, बली चइबी आहे पंहिंजी, ॿिए खे मारियो त बली थोड़ी थी, उहा त हत्या थी। ॿिए खे मारियो त बली कीअं थी,
बलि चइबो ई उन खे आहे, जीअं वीर शहीद असांजा पंहिंजे लेखे उन्हनि खे पतो आहे पाण हली वेंदा युद्ध में, उहो बलिदान चइबो आहे। देश जे लाइ बलिदान करे छॾींदा, उहा बलि चइबी आहे। पैसनि सां वठी करे कंहिं जानवर खे पकड़े करे उहो वीचारो रोए थो, मरणु नथो चाहे, ज़बरदस्ती उनखे कटियो था और चओ था असां बलि ॾिनीसीं, त इहा पूजा माता स्वीकार कंदी? माता तुंहिंजी माता आहे, उन्हनि जीवन जी माता न आहे। तॾहिं त देवी माता तलवार खणी उन्हनि खे ई मारे छॾियो जेके महात्मा भरत महाराज जी बलि पिया ॾियणु चाहिनि। श्री कृष्ण गोविंद हे नाथ नारायण वासुदेव। छो जो हे जानवरनि खे कटींदा आहिनि, अॼु माण्हूअ खे माण्हूअ में बि वरी अहिड़ो ब्राह्मण में बि भक्त में बि वरी ब्रह्म ज्ञानी महात्मा भरत महाराज ऐं मुंहिंजे नाले ते मारींदा उन्हनि खे, हिन जो सिर न लाहे छॾियां। माता प्रकट थी वई, उन्हनि जी तलवार खणी उन्हनि जा ई सिर कटे छॾे। चओ हरे राम। अलाए कॾहिं भॻवान खे बि गुस्सो ईंदो जो गायूं कटण वारनि जो बि सिर कटे छॾींदा भॻवान पाण प्रकट थी, लाहे छॾनि उन्हनि खे बि खोपड़ीअ में अकुल अची वञे। अधर्म खे धर्म सम्झी वेठा आहिनि, धर्म खे अधर्म सम्झी वेठा आहिनि। कई माण्हू हाणे बि अथव तांत्रिका, उन्हनि जे चक्कर में मुर्गा कटाईंदा आहिनि, मुर्गनि जी बलि ॾींदा आहिनि, अहिड़ा बि आहिनि कंहिंजे चवण में अची करे। इहो बि त पाप आहे। दया धर्म का मूल है। भगवान चवनि था भाई मनमाने ढंग सां न कयो। शास्त्रनि में ॾिसो छा चयल आहे, पूजा ॾिसो, विधि विधान ॾिसो, जंहिंसां कंहिंखे बि कॾहिं बि कोई बि कष्ट तकलीफ़ न पहुचे, उहो धर्म आहे। दया धर्म का मूल है। हरे राम। हाणे भगवान ॿुधाइनि था भई श्रद्धा कहिड़ी आहे? चवनि था श्रद्धा बि टिनि तरहनि जी आहे, सात्विक राजस तामस। रोटी भोजन बि टिनि तरहनि जो आहे, सात्विक राजस तामस। कई शयूं जेके इन्हनि टिनि जे विभाग में बटियल आहिनि, त असां टे गुण ज़रूरु सम्झी वठूं। इहे पहिरियों बि वर्णन अची चुको आहे, सतो गुण, रजो गुण, तमो गुण। तॾहिं पतो पवंदो असां कहिड़े गुण में आहियूं। बोल वृंदावन बिहारी लाल की। श्री कृष्ण गोविंद हरे